करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वहल अताका हदीसु मूसा इज़ रअा नारन फ़क़ाल लिअहलिहिम कुसू इन्नी आनस्तु नारन लअल्ली आतीकुम मिन्हा बिक़बसिन औ अजिदु अलन नारि हुदा फलम्मा अताहा नूदिया या मूसा इन्नी अना रब्बुका फ़ख़्लअन अलैका इन्नका बिलवादिल मुक़द्दसि तुवा। गुज़िश्ता आयतुन में कुरान करीम की फ़ज़ीलत जो ज़िक्र हो मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा उन ज़िम्न में रिसालत जो भी ज़िक्र हो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तो पाण अज़ीम शान रसूल आहिनि अल्लाह रब्बुल आलमीन जे सिफ़ात जो भी ज़िक्र हो। इन्हनि आयतुनि में सय्यदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़िस्से जो तज़किरो आहे जंहिंमां मक़सदु आहे त ही मनसब नबूवत ऐं मनसब रिसालत अहिड़ो मनसब आहे जो इन में मशक़तूं ज़रूरी आहिनि, इन में जुहद ऐं मशक़त ऐं तकलीफ़ ॾींदड़ शयूं ज़रूरु पेश ईंदियूं, जंहिंसां मक़सदु आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे आगाह करण त अव्हां इन जे लाइ पंहिंजो पाण खे अॻुवाट ई मुस्तैद रखो त इन्हनि ॻाल्हियुनि मां इन्हनि इम्तिहाननि मां इन्हनि जुहदनि ऐं मशक़तुनि मां अव्हां खे गुज़रूं पवंदो। चूँकि अव्हां अंबिया अलैहिमुस्सलाम जा सरदार आहियो, इन करे अव्हां जूं मशक़तूं साबिक़ा अंबिया अलैहिमुस्सलाम खां वधीक थी सघंदियूं। बहरहाल अल्लाह फरमायो वहल अताका हदीसु मूसा, ऐं छा आयो अव्हां वटि किस्सो मूसा अलैहिस्सलाम जो। हदीस ॻाल्हि खे चइबो आहे, मूसा अलैहिस्सलाम जो किस्सो ऐं ॻाल्हि ऐं वाक़िओ छा अव्हां वटि आयो, मक़सदु आहे त असीं अव्हां खे उहो वाक़िओ ॿुधायूं था। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मिस्र में हुआ ऐं फ़िरऔन क़िब्ती हो, पाण बनी इसराईल मां हुआ। उन ज़माने में क़िब्ती माण्हू बनी इसराईल ते तमामु घणो तशद्दुद ज़ुल्म कंदा हुआ। हिकिड़े मौक़े ते मूसा अलैहिस्सलाम ॾिठो, अगते मूसा अलैहिस्सलाम जी परवरिश फ़िरऔन कई आहे, फ़िरऔन बि क़िब्ती आहे, जंहिंजो ज़िक्र सूरत मरियम में अची चुको आहे। त ॾिठो त हिकिड़ो क़िब्ती बनी इसराईल खे मारे रहियो आहे, त पाण वेझा विया ऐं उन क़िब्तीअ खे थप्पड़ हयूं। फ़वक़ज़हू मूसा फ़क़ज़ा अलैहि, थप्पड़ कुझु ज़ोर सां हयूं। ॿियो नबी हुआ, नबीअ जी ताक़त आम माण्हुनि खां वधीक हूंदी आहे ऐं अल्लाह ताला जे तरफ़ां इहो फ़ैसिलो हो, मरी वियो। किसो त सूरत क़सस में तफ़सील सां अञा बि अचे थो। बहरहाल पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॿुधायो वियो त अव्हां जे पुठियां फ़िरऔन ऐं उन जा लश्कर आहे, इन जे करे पाण मिस्र खे छॾे मदियन विया। वइला मदियन अख़ाहुम शुऐबा, जिते हज़रत शुऐब अलैहिस्सलाम रहंदा हुआ। जॾहिं इहो 8 मंज़िलूं हिकिड़ो तवील सफ़र आहे, मंज़िल में
ग़ालिबन 16 मील थियनि था, त इहो पाण तवील सफ़र कयो ऐं लिकल रस्तनि खां ताकी कंहिंखे ख़बर न पवे, ऐं रस्ते ते पाण खाद पीत जो सामान कोन खणी सघिया हुआ, जल्दीअ में निकिता हुआ। इन करे वणनि जे पननि ते गुज़ारो कयो। जॾहिं मदीयनि में पहुता त ॾिठूं त हिकिड़ो खूह आहे जिते माण्हू बीठा पाणी भरी, ऐं परियां ॾिठूं त 2 निंगरियूं छोकिरियूं आहिनि जेके ॿकरियुनि खे रोकीनि पयूं त उहे खूह जे वेझो न वञनि। त मूसा अलैहिस्सलाम कुझु देर खां बाद में उन्हनि छोकिरियुनि खां पुछियो त अव्हां ही ॿकरियुनि खे परे पियूं रखो पाणीअ खां। तो उन ज़माने में अगरचे पर्दे जा अहकाम कोन आया हुआ, लेकिन फितरी तौर औरतुनि में मर्दनि खां पंहिंजो पाण खे परे रखण जो मामूल हो। इन करे उन्हनि ॿुधायो त असां इंतज़ारु पिया करियूं त ही मर्द हितां हटी वञनि त पोइ असीं ॿकरियुनि खे पाणी पियारियूं। इहा शराफ़त जी ॻाल्हि आहे। हिते त शरी हुकुम बि आहे पर्दे जो, लेकिन औरतूं नथियूं कनि। उते पर्दे जो हुकुम कोन हो, पर तॾहिं बि परे हटी रहियूं हुयूं। शुएब अलैहिस्सलाम मदीयन जा बादशाह कोन हुआ, नबी ज़रूरु हुआ। इन बादशाह हुजनि हा त पोइ संदनि नियाणियुनि खे पहिरीं हू पाणी पियारणु ॾियनि हा, या बल्कि अॻिते वधी पियारीनि हा। बहरहाल पोइ जॾहिं सभिनी पाणी पियारियो त मामूल हो त उन खूह जे सां हिकिड़ो वॾो पत्थर हो जंहिंखे 10 माण्हू खणी सघनि, उन सां वरी खूह खे ढके छॾींदा हुआ। त ही माण्हू खूह खे ढके विया। जेको पाणी बचंदो हो, शुएब जूं अलैहिस्सलाम जूं नियाणियूं उहो बचियल पाणी ॿकरियुनि खे पियारींदियूं हुयूं। त हिन दफ़े उन हज़रत मूसा अलैहिस्सलाम अकेले सिर उन पत्थर खे हटायो ऐं पोइ पाणी खूह मां कढियईं, जंहिंसां शुएब अलैहिस्सलाम जूं ॿकरियूं जे नियाणी जूं जेके ॿकरियूं उन्हनि पाणी पीतो ऐं वापसि ॿकरियूं काहे पंहिंजे घर पहुतियूं। त शुएब अलैहिस्सलाम पुछियो त अॼु तव्हां जल्दी आयूं आहियो, अॻे त कुझु देरि थींदी हुई, त वजह ॿुधायो। असल में शुएब अलैहिस्सलाम तमामु कुराड़ा हुआ, ज़ईफ़ हुआ। इन करे पाण बनफ़्से नफ़ीस ॿकरियुनि खे पाणी पियारण जे लाइ निकिरी न थे सघिया। ॿियो को पुट जो औलाद कोन हो। इन मजबूरीअ में ही निकितियूं हुयूं। त उन्हनि सॼो किस्सो ॿुधायो त अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो जवान हो जंहिंजे करे ही मामिलो सॼो आसान थियो आहे, ऐं वॾो ताक़तवर हो, सगारो हो। पहाड़ जबल हिकिड़े पासे कयईं ऐं पाणी पियारियईं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उते वेही रहिया, छाकाणि जो पूरा 7 ॾींहं सफ़र कयो हुओ, सो पैदल ऐं पननि ते गुज़ारो कयो हुओ। त उते वेही पोइ दुआ घुरियूं, रब इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फ़क़ीर। पोइ अल्लाह ताला पुठियां इहो इंतज़ाम फ़रमायो जो हज़रत शुएब अलैहिस्सलाम जे दिलि में इहा ॻाल्हि आई त हिननि असां ते एहसान कयो आहे, त एहसान जो बदिलो ॾियणु घुरिजे। तो पंहिंजी हिकिड़ी नियाणी खे चयूं त तव्हां उनखे सॾे अचो। चुनाचे उहा नियाणी वई अकेले, ऐं मुफ़स्सिरनि लिखियो आहे त पंहिंजे मुंहं ते हथु रखी पोइ चई त मुंहिंजे पीउ मूंखे सॾियो आहे। जेके शयूं फितरी हूंदियूं आहिनि त उन में इंसान ख़ुदि ई अहिड़ो तर्ज़ु इख़्तियार कंदो आहे जेको फितरी आहे। त अॻिते पर्दे जो हुकुम कोन हो, लेकिन पोइ बि एतिरो एतमाम थियो। बहरहाल मूसा अलैहिस्सलाम आया, हज़रत शुएब खे सॼो किस्सो ॿुधायूं, माजरा ॿुधायूं त मिस्र में मूंखां
हीउ अमल थियो हो, जंहिंजे करे आउं निकिरी आयो आहियां। हज़रत शुएब अलैहिस्सलाम उनखे तसल्ली ॾिनी, रहायो, ताम वग़ैरह जो इंतज़ाम कयो। पोइ इहो तफ़सीली क़िस्सो आहे त पाण फरमाईं त अगरि तव्हां 8 साल असांजी ही बकरियूं चारियो त पोइ असीं तव्हांजो निकाह हिकिड़ी न्याणीअ सां कंदासूं। ऐं पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम 8 साल बल्कि 10 साल रहिया ऐं निकाह थियो। उहो तफ़सील सूरत क़सस में ईंदो। पोइ काफ़ी अरसे खां पोइ पाण सोचियूं त हाणे किसो पुराणो थी वियो आहे। ख़्यालु थियो त माउ बि उते आहे, भेण बि आहे, त उन्हनि सां बि मुलाक़ात कजे। इन जे करे इजाज़त घुरियूं ऐं इजाज़त सां पंहिंजी घरवारी खे वठी सफ़र शुरू कयूं मिस्र ॾे। त मौसम सियारे जी हुजे, घरवारी पेट सां हुजे ऐं रस्तो बि गुम थी वियो हो ऐं ॿिए पासे सीउ बि हो शदीद। त इन हालत में परेशान हा, हैरान हा त केॾां वञे, छा कजे। सीउ बि आहे, ज़ाहिरी असबाब खे बि इख़्तियार करण जो हुकुम आहे। चुनाचे पोइ पाण अचानक इन फ़िक्र में हुआ त पाण परे खां उते उन ज़माने में बाहि जे लाइ हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो पथर हूंदो, उन खे पथर सां मस कंदा हुआ। जीअं असीं माचिस जी तीलीअ खे लॻायूं था त बाहि थी निकिरे, त उहो ख़ासि क़िस्म जो पथर सां टकराइबो त बाहि निकिरंदी, लेकिन बाहि न पई निकिरे। उन वक़्तु बाहि जी हिननि खे शदीद ज़रूरत हुई। हिकिड़ो इन करे जो सीउ आहे, ॿियो रोशनी जी ज़रूरत हुई ताकी रस्ते जो ख़बर पए। इन ई में हुआ इज़ रआ नारन, अचानक हज़रत मूसा अलैहिस्सलाम बाहि खे ॾिठो। परे खां अचानक बाहि, नार हो नूर, वहीअ जो नूर हो या उनखां अॻुवाट अचण वारो नूर हो, लेकिन परे खां उहो नार बाहि पे नज़र आई त बाहि आहे। त इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि हुई, ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई त हाणे इन सां रस्ते में जेके मुश्किलात आहिनि से ख़तमु थी वेंदियूं। फ़क़ाल लिअहलिहिम कुसू, त पाण पंहिंजी अहल खे चयो। हाणे हिते घरवारी खे बि अहल या अहलल बैत, क़ुरान करीम में अहले बैत जो जिते ज़िक्र आहे त उते बि अहलल बैत आहे। मालूम थियो त अहले बैत हक़ीक़त में ज़ाल हूंदी आहे। हज़रत हसन हुसैन, हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हुमा ऐं हज़रत फ़ातिमा खे पाण जेको अहले बैत में शामिल कयो अथनि, सो उहा चादर पहिरायूं ऐं पोइ फरमायूं त अल्लाहुम्मा हाउलाए अहलु बैती। वरना हक़ीक़त में अहले बैत अहल चइबो आहे घरवारीअ खे। तो क़ुरान करीम में सूरत अहज़ाब में पुठियां औरतुनि जो घर वारनि जो ज़िक्र आहे। लस्तुन्न का अहदिम मिनन निसाए इन तक़ैतुन्न फला तख़्ज़अन बिलक़ौल फ़यतमअल्लज़ी फ़ी क़ल्बिही मरज़ुन वक़ुल्न क़ौलन मअरूफ़ा वक़र्न फ़ी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला वअक़िमन अस्सलात वआतीन अज़्ज़कात वअतीन अल्लाह व रसूलह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अज़वाज मुतहरात ही के ख़िताब है ऐं इते आहे अहलल बैत। अल्लाह चाहे तो अव्हां के मुकम्मल पाक करे, लेकिन बदकिस्मतीअ सां हिकिड़ो तबक़ो अहले बैत जेके अज़वाज मुतहरात आहिनि हक़ीक़त में उन्हनि खे बिल्कुलु ख़ारिज थो करे त इहे अहले बैत कोन्हनि। क़ुरान वाज़े तौर पे ॿुधाए। हिते बि असीं ॾिसूं पिया त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारीअ खे जेको चयो ले अहली ही, उते बि अहल जो लफ़्ज़ आहे। या हज़रत सारा
खे हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम फरमायो, उते बि अहल जो लफ़्ज़ आहे। तो इहो मसलो सम्झणु घुरिजे त हक़ीक़त में अहले बैत अज़वाज आहिनि ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इहा ख़ुसूसियत आहे जो पाण इन अहले बैत में हसनैन के हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु के हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाह अन्हा के शामिल फरमायो। ऐं असां उबतड़ था सम्झूं या त सिरे सां अहले बैत खे ख़ारिज था सम्झूं त उहे अहले बैत आहिनि ई कोन। त इहा वॾी जहालत आहे। हिकिड़ो मसइलो जॾहिं आम थी वेंदो आहे, बार बार ज़िक्र कयो वेंदो आहे, त माण्हू सम्झंदा आहिनि त शायदि ईअं आहे। हालांकि क़ुरान खां मथे त का शइ कान्हे। क़ुरान वाज़े तरह सां फ़रमाए रहियो आहे। बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे अहल खे चयो कुसू तरसो। त हाणे हिते जमा जो लफ़्ज़ आहे तरसो, त हिते बि जमा मुज़क्कर जो सीगो आहे। उते बि इन अहलल बैत या इन अहलल बैत वयुतहिरकुम ततहीरा, उते बि जमा जो ज़िक्र आहे। त इन मां हू चवंदा आहिनि वयुतहिरकुम ही अज़वाज त मुअन्नस आहिनि ऐं हिते मुज़क्कर जो सीगो छो आहे। त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं का अज़ीम शइ हूंदी आहे त उनजी अज़मत खे ॿुधाइण जे लाइ मुअन्नस जी बजाए मुज़क्कर जो सीगो इस्तेमालु अरब में रवाज आहे। अहिड़ा कई मिसाल आहिनि। हिते बि असीं ॾिसी रहिया आहियूं त हीअ त घरवारी, लेकिन कुसू जमा जो सीगो आहे, उहो बि मुज़क्कर जो अज़मत ॿुधाइण जे लाइ इहो तर्ज़ु इख़्तियार कबो आहे। ऐं ईअं बि चई सघिजे थो कुसू जमा आहे जो ख़ादिम बि गॾो ऐं कुझु ॿिया बि माण्हू गॾो आहे। सफ़र उन ज़माने में काफ़िलनि जी शिकल में थींदो हो, त उहे बि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तहत हुआ। इन करे पंहिंजी घरवारी खे बि चयूं ऐं ॿियनि खे बि चयूं कुसू तव्हां हिते तरसो। इन्नी आनस्तु नारा, मूं ॾिठी आहे बाहि। त चूंकि नूर हो ऐं नूर वाहि ख़ासि तरह सां अल्लाह ताला जी हिकमत हुजे, जुदा शइ आहे, वरना साहिब वही खे नज़र ईंदो आहे जंहिं ते वही कजे थी। वही ईंदी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, सहाबा खे ख़बर कान पवंदी। त इन जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो इन्नी आनस नारा, लेकिन चूंकि उन्हनि खे बि नज़र उहा नूर नार जे शक्ल में ते आयो, इन करे फरमाई त मूंखे बाहि बि नज़र अचे। लअल्ली आतीकुम मिनहा बिक़बस, शायदि आऊं अवां वटि उन बाहि मां खणी अचां का चिणग। क़बस टांडे खे चइबो आहे, त को टांडो खणी अचां, पोइ उन मां वरी बाहि ॿारींदासूं। बाहि बंबड़ थींदी त सीअ जो बि इंतज़ाम थी वेंदो, रस्तो बि मालूम थी वेंदो। ऐं अॼु तो अलनारे हुदा, या वरी उन जेका ज़ाहिर बाहि पई नज़र अचे उते लभा को रस्तो ॿुधाइण वारो, हादी रस्तो ॿुधाइण वारे खे चइबो आहे। आख़िर कंहिं बाहि ॿारी हूंदी, अगरि उते को हूंदो माण्हू त उन खां बि पुछी वठंदासीं रस्तो। इन जे करे तव्हां हिते तरसो, उन्हनि खे वठी कोन विया, लेकिन अल्लाह ताला खे मंज़ूर कुझु हो। बहरहाल ही इन किसे जो इब्तिदाई हिस्सो आहे जंहिंमें बेशुमार हिकमतूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि मां सबक़ हासिल करण जी असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा मत्तिना बिअस्माइना व अबसारिना व क़ुव्वतिना मा अहयैतना वजअल सअरना अला मन ज़लमना वंसुरना अला मन आदाना वला तजअलिद दुनिया अकबर हम्मिना वला मबलग इल्मिना वला गायत रग़बतिना वला तुसल्लित अलैना मन ला यरहमना। अल्लाहुम्मा ज़िदना वला तनक़ुसना व अकरिमना वला तुहिन्ना
वातना वला तहरिमना व आसिरना वला तुसर अलैना वसल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमाईन आमीन बिरहमतिक या अरहम।